पिंड गुलाम हैदर में कुछ ॾींहं अॻु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी नाले नाज़ेबा लफ़्ज़ ॻाल्हाईंदड़ ईसा समूह ख़िलाफ़ टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर खां पीपी अॻवाननि सभई कारकुननि रैली कढी एहतजाज कयो। इन मौक़े ते पीपी तालुका नायब सदर पीर बख्श चांग, टाउन सदर इसहाक जगसी, रईस भूरो ख़ान चांग जी पंहिंजी अॻवानी में कारकुननि वॾे अंग में गॾु थी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु मातली जलसे में चई विया अॻवान मौलवी मोहम्मद ईसा समूह दुनिया जी अज़ीम लीडर सिंध जी राणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए सॼी सिंध जे जालनि ऐं अवाम जी दिलि आज़ारी कई आहे। मौलवी शहीद राणी ख़िलाफ़ जेके गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि उहो असां कॾहिं बर्दाश्त न कंदासीं। असां JUI जे आला क़यादत खे अपील था करियूं त हिन मौलवी जी तंज़ीमी रुकनियत ख़तमु करे हिन जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सॼी सिंध में हिन जे ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।